बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोअज़्ज़ज़ उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। जीअं त अॼु मुंहिंजे तक़रीर जो उनवान आहे सिंध जी सक़ाफ़त। आउं पंहिंजे तक़रीर जो आगाज़ हिन शेर सां कंदुसि। आदेस जे लबनि ते तहज़ीब जो तरानो, आदेस जे लबनि ते तहज़ीब जो तरानो, अजरक कुलनि ते ओढे रंगीन थियो आहे ज़मानो, रंगीन थियो आहे ज़मानो। जनाब सदर, असांजी सिंध जी सक़ाफ़त हज़ारें साल पुराणी आहे। ईअं खणी चइजे त मोइन जे दड़े खां बि वधीक पुराणी आहे ऐं दुनिया में जेके बि सक़ाफ़तूं आहिनि उन्हनि खां बहितरीनु ऐं बाला आहे, ऊची ऐं आला आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे। तंहिं करे कंहिं शाइर फ़रमायो आहे त सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजे मथां, सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरी पवां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरी पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। जनाब सदर, सिंध जी सक़ाफ़त में मुख़्तलिफ़ शयूं शामिल आहिनि, जहिड़ोकि अजरकूं, पटका, टोपियूं, चूड़ियूं, चोला, नथूं, माण्हुनि, म्यूज़िक ऐं ख़ूबसूरत सिंधी ॿोली शामिल आहे। जंहिंमें जॾहिं माउ पंहिंजे ॿचड़नि खे मिठड़ी लोली ॾींदी आहे त नंढड़ा मासूम ॿार बि मुरकी ॾींदा आहिनि, मुरकी ॾींदा आहिनि। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, ॿोलियां ॿोली मिठी, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली, जिए सिंधी सक़ाफ़त। महिरबानी।